ਸਤਿਨਾਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਇਕ ਓੰਕਾਰ ਸਤਿਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ। ਜਪ ਆਦਿ ਸਚੋ ਜੁਗਾਦਿ ਸਚੋ ਹੈ ਵੀ ਸਚ ਨਾਨਕ ਹੋਸੀ ਵੀ ਸਚ। ਸਤਿਨਾਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। अॼु पंजी अष्टपदी जे सुखमनी साहिब जो 8हों पद हले थो। असां प्रेम सां श्रवण कयूं। करो बेनती पार ब्रह्म सब जाने। 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 अपना किया आप माने। अपना दिया आप माने। अपना किया आप माने। अपना किया आप माने। आप आप करते नवेरा। आप आप करते निवीरा। आप आप करते नवेरा। आप आप करते निवीरा। किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा। किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा। ओ किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा। किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा। उपावसियान सगल तेरा से। उपावसियान सगल तिरहत। उपावसियान सगल तिरहत। उपावसियान सगल तिरहत। सब किछ जाने आत्म की रहते। सब किछ जाने आत्म की रहते। वाहिगुरु सब किछ जाने आत्म की रहते। वाहिगुरु सब किछ जाने आत्म की रहते। ओ जिस भावे तिस लए लड़े लाए। ओ जिस भावे तिस लए लड़ लाए। जिस भावे तिस लए लड़ लाए। जिस भावे तिस लए लड़ लाए। अनंत अनंतर रहा समाए। अनंत अनंतर रहा समाए। सो सेवक जिस कृपा करी। सो सेवक जिस कृपा करी। ओ से सेवक जिस कृपा करी। सो सेवक जिस कृपा करी। ओ नमक नमक जपे नानक हरि। निमक निमक जप नानक हरि। वाहिगुरु नमक नमक जपे नानक हरि। वाहिगुरु निमक निमक जप नानक हरि। आ सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमनी वाह सुखमनी।
श्री राम श्री राम। सुहिणो तरीक़ो वेनती करण जो साहिब असांखे हिन पद में समझाइनि था। करूं बेनती पार ब्रह्म, मां वेनती कयां थो पार ब्रह्म खे जेको सभु कुझु ॼाणे थो। श्री राम इहा मन में पक रखी करे असां वेनती कंदासीं। सब जाने प्रभु जाने जानहार हा। अंदर असांजे मन जी वृत्ति खे सभु ॾिसे थो, आत्मा रूप में साखी थी ॾिसे थो। असांजो मन छा थो चए, बुद्धि छा थी चए, कहिड़ो निश्चय करे थी, छो त कहिड़ो चिंतन करे थो, श्वास कीअं हलनि था, इंद्रियूं असांजूं छा थियूं चाहिनि। अंतर्यामी प्रभु वो साखी रूप में असां सभु ॼाणूं था अंदर में। श्री राम। और अपना किया आप है माने, पानी अंदर चाहे थो कराए थो, पानी उन ॻाल्हि खे मने थो। गुरु नानक साहब जप साहब जी पौड़ी में साचा साहिब साच नाय, प्रभु सचो आ उनजी सिफ़त बि सची आ। बाख्या भाव अपार, स्वामी जन जेकी हाणे भाव जी महिमा कई, भाव से हरि बोल। बाख्या प्रभु जी भाषा जेका आहे उहा भाव आ। कहिड़ी भी बोली में तू भाव भरे करे प्रभु खे बोलो, हर बोली बोधड़ा सब उन्हीं में निकतलन। प्रभु वटि पहुचाण वारो माध्यम मूल आहे जीव जो भाव। भाव से जो ही भजे उसका बेड़ा पार है। पर उन्हीं भाव में असां जेका मंग रखदासे, आख है मंग है देह देह, उन्हीं भाव में जेका भाषा बोले थो, उन्हीं भाषा में पांजी काई मंग रखे थो। हे सुख दे हे दुख लाहे, आख है मंग है देह देह, हे दे हे दे। दात करे दातार प्रभु, उहे प्रभु दातियूं बख्शे थो। श्री राम। पर इहा ॻाल्हि तसां जेके संत असां जगाड़े चयो त असांखे इहा ख़बर हुजे असां कहिड़ी अरदास वेनती रखूं था, कहिड़ी घुर्ज कयूं था। जीव कर्म आपे करे, आपे ते ते भुगत, आपे रमत संसार में, आपे ते ते मुकत। जीव पंहिंजी इच्छा पाण थो करे, पाण ई भोगे थो। जे इच्छाऊं अहिड़ियूं करे संसार में रमण जूं, या अहिड़ियूं इच्छाऊं करे जंहिंमें संसार में रही निवृत्त थियण जूं, भई हिन जे हथ में आहिनि। प्रवृत्ति मार्ग खे पकड़े उहे घुर्जां थो करे, या निर्वृत्ति मार्ग जूं। राम। उहो प्रभु ॿई मने थो तुंहिंजूं, पर तोखे ॾिसणो आहे तोखे हिकु हिकु वासना उन कर्म कामना जे करे जन्म वठणा पवंदा। तूं वासना त कई, कामना त कई, पर तुंहिंजी इच्छा सां पूरी थिए कॾहिं थींदी, काथे, कहिड़े माध्यम सां, कहिड़े वक़्तु थींदी, कहिड़ी जगह ते थींदी। राम। प्रभु बहितर थो ॼाणे। पर इन कामना वासनाऊं तोखे जन्म ॾींदियूं। उहो सुठो कर्म बि खोटो कर्म बि ॿई तोखे जन्म ॾींदा। उहो सोन जा ज़ंजीर, लोह जा ज़ंजीर। अपना किया अंदर पानी चाहे थो, पानी करे थो, शरीर भी उन्हीं जो, मन भी उन्हीं जो। आप है माने मने भी उहो थो पूरी करे थो। आप है आप करत निबेरा, पंहिंजो पाणे पाण निबेरो करे थो। शरीर भी उन्हीं ठाहियो, पालना भी उहो करे थो। पिछाड़ी निबेरो समापत भी शरीर खे उहो ई कंदो।
या फैसलो हर ॻाल्हि जो उहो ई कंदो श्री राम। तो ॿई माना हुन निबेरे जे शब्द में पाणी शरीर ॾिने, पाणी जीवात्मा ॾिने, पाणी वो कार्य पूरो कराए थो। किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा, कंहिंखे प्रभु दूर थो ॼाणाए पियो, कंहिंखे ओरे थो ॼाणाए पियो। शब्द साॻो या बाणी में श्री राम। नेड़े प्रभु नेड़े नाहीं दूर, नेड़े नाहीं दूर। थोड़ो अखर खे वरी हूअं चओ, नेड़े नाहीं श्री राम। जाथे तूं पीहे हीअं सम्झेसि, हीअं सम्झेसि। दूर तो समझे तॾहिं जीव भुल जा कम करे थो विझे। हे जीव फलदाता त प्रभु आहे, सुठे जो कसे जो। तू उनखे ओरे समझे और सभ में समझे त कंहिंसां ड्रोह छो करें, ठगी छो करें, कूड़ छो ॻाल्हाएं, पाप छो करें। राम तूं परे तो साईं खे समझे। वो फलदाता तोसां गॾु वेठो आहे। इहो तूं पुछी कोन सघंदो आहे, पर फल तोखे मिली रहंदो। किसे दूर जनावत गावे को ताण, बाणी में जप साहब। गावे को ताण होवे किसे ताण, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडिया या चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तन खेह, गावे को जेले फिर देह, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा दूर। कोई उनके साम्हूं ॾिसी गाए थो, कोई परे समझी गाए थो। श्री राम। किसे दूर जनावत किसे बुझावत नेरा, या बंदर पंहिंजी तूं पाण या ॾे थो नज़र उहा। उपाव सियानप सगल ते रहत, तूं कंहिं उपाव सां मिलण वारो नाहे, तूं कंहिं सियाणप सां असां सां समझण वारो नाहे। न कर्म जो, न मन जो, न बुद्धि जो। टिनी खां परे भगवान हूअं ई गीता में चयो, इंद्रियनि खां परे, मन खां परे, बुद्धि खां परे। उते तूं इन्हनि खे अपनाईंदे, न इन सगल खां रहता। इंद्रियनि अगोचर और अगम मन जे लख में अचण वारो न। उपाव सियानप, उपाव शरीर सां थींदो आहे, मन ख्याल कंदो आहे। सियानप बुद्धि जी, उनजा नमूना, उनजा ढंग, ये सगल ते रहत। सब कुछ जाने आत्म की रहत। तुंहिंजे आत्मा में, तुंहिंजे भाव में छा आहे, उहा सब कुछ जानी रहियो आहे। राम 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 राम। पुण्य खे जल्दी प्रकट करें तो पाप खे छिपाइण जे लाइ। मां ॿिए सां ठगी कयां पर अॻिलो पकड़े न, मां कूड़ ॻाल्हायां पर अॻिलो पकड़े न। केॾी बल बुद्धि लॻाए थो छॾे पियो पंहिंजी। राम प्रभु अंदर त ॾिसे थो। सब कुछ जाने आत्म की रहत। तुंहिंजे आत्मा जी जेका असली रहत अंदर आहे, जंहिं भाव सां करे थो, उनखे प्रभु जाने थो। पर इन ॻाल्हि सभिनी खे समझी करके, जिस भावे तुस लय लड़ लाए, जंहिंखे प्रभु खे जेको वणे थो, उनजे भाव खे ॾिसी करे उनखे पंहिंजे लड़ लाए थो। सदाई तोखे प्रभु जो भाव आहे, और ॿाहिरि सॼो साजो सामान तुंहिंजे पंजनि इंद्रियनि जे विषय जे वासना जो ई साजो सामान आहे। पर प्रभु जो भाव तुंहिंजे हृदय में आहे, प्रभु जो तुंहिंजे भाव हृदय में आहे, तो प्रभु तुंहिंजी रक्षा करे वठंदो, तोखे बचाए वठंदो। राम तुंहिंजे हृदय में भाव कोन्हे और उन वचननि जो भाव कोन्हे जेके संतनि ॼाणा हुआ। न मुंहिंजो साईं मां सां गॾु आहे, ॾिसे थो, इनखे पक करणी आहे, तोखे ॾिसण में थोड़ी ईंदो। श्री राम तूं साखी थी, पंहिंजो पाण उहो पाण बणिजी करके पाण खे ॾिस त तूं सभु ॼाणे थो न, त ॿियो कहिड़ो साखी आहे। पंहिंजो पाण सां तूं ईमानदार थी रहो, तो सतगुरु तोखे उहो नाम हर जाइ ते बचाए वठंदो। पर तोखे उनजो भउ ई कोन्हे,
तोखे ये विषयूं गेलिजी वेंदियूं, मनी गतर में वेहदियूं, तुंहिंजो बचाव केरु थींदो? सॾाइण में तूं कंहिंजो बि सॾाए थो, संत गुरु जो नाम वारो, पर उनजो तोखे भउ कोन्हे त बचदे कीअं बाबा? श्री राम। जिस भावे तिस लय लड़ लाए, बस वण तो वणाए। वाह वाह। स्वामी शांति प्रकाश। संत सदाई याद अचनि, जंहिंमें प्रभु याद अचे। चई भगवान सां प्यार कीअं थींदो? चई जीअं तूं मां सां। एॾो कीअं थींदो? चई जीअं तूं मां सां कंदे मां तोसां कंदुमि न, बसि ईअं ई आहे न भाई। वण तो वणाए, घुड़ तो घुराए। है जिस भावे तिस लय लड़ लाए। भाई असांखे जेकॾहिं प्रभु वणंदो त उहो बि असांखे लड़ लाईंदो न बाबा, असांखे बचाव कंदो, रक्षा कंदो। असां नाम जी ॿेड़ी में चढ़ूं, पोइ मोहण जो कमु आहे, पातणी जो, सतगुरु जो, पाण असांजी रक्षा कंदो। असां नाम जे ॿेड़ में चढ़ंदा सही न, गुरु जे ज्ञान में ईंदा सही कोन। राम कीअं पातणी रक्षा कंदो? पोइ मयार ॾियो सतगुरु खे रक्षा न कयईं। जिस भावे तिस लय लड़ लाए, थान थनंतर रहा समाए। पर गॾु रहण खां पोइ बि हिकिड़ो मिसाल असांजे हिकिड़े प्यारे पुस्तक में विधो। भाई ज़ंजीर रखियो ॿेड़ी ते, कई वरिया पियो रहियो, कंहिं वक़्तु उन ॿेड़ी तो किरी पियो हेठि। तो ज़ंजीर मयार थियो ॾे, मुंहिंजी भेण ॿेड़ी, मां हेतिरा साल तो वटि रहियमि, वरिया रहियमि, पर आख़िर तो मूंखे बचायो कोन ॿुॾण खां। चएसि थी, हा भाउ मुंहिंजा, वाकई तूं मां वटि वरिया रहीं, पर ॿेली तो मां में का मेख कान अड़ाए छॾी। तुंहिंजी मेख मां में अड़ियल हुजे, तूं कोरे जो कोरो ईअं वेठो रहे त मां तोखां वसी बचाए वठां। संतनि सां गॾु रहियासीं, मन रूपी मेख हुन सां जोड़ीसीं न, कीअं थींदो? त उनखे बि यादगिरी थिए न, असां काथे बि हुजऊं, मुर्शिद पाक नज़र विझ रखे, पर तोखे मुर्शिद बि यादि हुजे त तोखे कीअं न आपतकाल महिल बचाईंदा? तूं पाण खां त पुछ, तोखे यादगिरी हुई? श्री राम। जिस भावे तुस लय लड़ लाए, थान थनंत रहा समाए। हिन घट में और सभिनी घटनि में थान थनंतर रहा समाए, प्रभु वसी रहियो आहे। तोखे कीअं न बचाईंदो, कीअं न तोखे लड़ लॻाईंदो, तुंहिंजी रक्षा कंदो। श्री राम। श्री राम। सो सेवक जिस कृपा करी, सो सेवक जिस कृपा करी, सो सेवक जिस कृपा करी। मूंखे घटना यादि अची वई। साईं बाबा जी, साईं जन जो पंहिंजे असली ॻोठ जतोइन में हिकु मास्तर शेवक हो, जंहिंजो नालो रूपचंद। 1940 में वो चोलो छॾे वियो। श्री राम। साईं कंवरराम साहब जन 39 में शहादत पाती, 1 नवंबर। साईं बाबा जन सतगुरु जी पहिरीं होली ते पन्याकल खां रहड़की साहिब विया, माना मार्च में। होली लॻभॻि इन में थींदी आहे। हिन प्यारे जी स्थिति शरीर जी साईं जन जी जूठी गिराही खाईंदो हुयो, नेम होसि। पर पिछाड़ी वो रिड़दे बि पहुचे, जॾहिं रिण बि छॾिजी वियो, तॾहिं साईं जन घर पुछण वञनि। पोइ कंहिं महिल जीअं घर नेम सां रोज़ वेंदासीं त चयूं बचाव सां वञूं था रहड़की साहिब। हुन पंहिंजी शरीर जी अहिड़ी स्थिति ॾिठी जंहिंमें वेनती करे जीअं साईं अंत में तव्हांजो मूंखे दर्शन थिए। चई भली थींदी। साईं जन उहा हिकु राति उते रहिया। ॿिए ॾींहुं शाम जो राम बरातियूं रहण जो भाव करे विया हुआ त राति जो 12 बजे जीअं साईं लेटिया तीअं झटको आयो। साईं उथी वेठा त असांजो प्यारो चोलो छॾे थो। साईं जन तो रहड़की साहिब खां राति जो 12 बजे हली पिया। सिधो स्टेशन ते आया ॾहरकी, उतां
3 किलोमीटर जो पंधु आहे ॾहरकी ऐं रहड़की साहिब जो रहड़की विलेज आहे ॻोठ आहे पोस्ट ऑफिस ॾहरकी आहे तालको ओबाड़ो अॻे ज़िलो सखरो हाणे घोटकी आहे श्री राम स्टेशन ते वेठा अची 4 बजे लुंडो गाॾी जो ईंदो आहे उतां थी उते आया हेॾो उन्हनि पंहिंजे माण्हू साईं जन मोकिलण लाइ त रवानो कयो स्टेशन ते त भाई रूपचंद चोलो छॾे विया साईं जन जीअं स्टेशन ते पन्या कर लथा तीअं सिधो घर न वञी करे हुनजे घर आया पंहिंजे आस्थान ते न अची सिधो हुनजे घर आया अञा ताईं हुनजी घरवारी हाणे चोलो छॾे वई 2 महीना अथसि मोहन मां श्री राम ॿुधाईंदी लेपे में विधी वेठा आहियूं साईं जन लेपे जे मथां वेठा सॾु कनि था भाई रूपा हुन अखियूं खोलियूं उथी वेठो संतनि जे चरणनि में मथो टेके राम साईं जन खे उन महिल सधरी में गोथरी पई उन में पेड़ा पिया आहिनि उहो पेड़ो कढी करके ॾिनोसि वठे खाओ त चयो साईं हिनखे मुंहुं लॻाइजो जूठो करे ॾियो उहो जूठी गिराई जे खाईंदो त उहो नेम जेको हुयुसि उहो पूरो पियो थियसि त उहो साईं जन खाई करके श्री राम उहो पेड़ो ॾिनसि तंहिंखां पोइ ॿियो पेड़ो ॾिनसि 2 पेड़ा खाधई चकोर वांगुरु चंड जो जी दर्शन थींदो आहे तंहिं प्रेम सां करे हाणे आॻियां वठे थो साईं मुंहिंजो तव्हां अंतम दर्शन करायो मुंहिंजी आशा पूरी थी हाणे मूंखे आज्ञा ॾियो तोखे आज्ञा आहे लेपे में चादर पाए श्री राम मुंहिंजा प्यारा जिस भावे तुस लय लड़ लाए थान थनंतर जो पुट मोहनलाल बैरिस्ट्री पास हो हिकिड़ो ई ॿार उन मोहन रूपचंद खे ॼायो 1.5 साल जो श्री राम 1.5 साल जो माना 38 में हो ॼायल त हाणे जॾहिं साईं बाबा जन सन हिते हिकु छांव में आया उन प्यारे जे मोहनलाल जो विहांउ करण लाइ पकोड़े जंज हली ॿियो भेरो 59 में साईं आया पंहिंजे कार्यमल शेवक जे पुटनि जे विहांउ ते त मोहन मां ॿुधाए पई त साईं जन खे मोहन जोर पियो ॾे त मां वेनती पियो कयां साईं त हिन खे बि पीउ वारी उहा दया कयोसि साईं जन बसि न जे बराबरि ॿोलींदा हुआ चयूं मोहन मां उहो पंधु परे आहे त मथां हे मानस चयो पोइ मोहनलाल मूंखे ॿुधाए पियो मोहनलाल हाणे चोलो छॾियो आहे अमां 91 में अमां चोलो छॾियो होॾे हेॾो हिनजो फोन आयो चोलो छॾे श्री राम त चए पियो मां साईं जन खे बाबानि खे वेनती कई बाबा मां पंहिंजो पीउ कोन ॾिठो हो मूंखे उन जो दर्शन करायो चई हा उहो तोखे दर्शन कराईंदासीं चए मूंखे सुपने में पंहिंजे पिता जो दर्शन करायो श्री राम सो शेवक जिस कृपा करी शेवक उहो जंहिं ते पंहिंजी कृपा कनि जंहिंजो मन पंहिंजे चरण में बणाए रखनि सतगुरु निमख निमख जपे नानक हरि सदाई निमख निमख में निमख असली निमख हिकु वक़्त जी जदवल जो नालो आहे वक़्त जो अख छंभण में जेतिरी देरि लॻे उहा बि उन में केतिरा उहे थियनि जंहिंखां श्री राम अख छंभण खां पोइ बि घटि टाइम एतिरो सांस में नाम हरि जो हले त सदाई हुनजी शेवक जी रक्षा थींदी सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विसर सुखनि जी मणी हे ज्ञान जेके असांखे अॼु प्राप्त थियो चलो असांजे हृदय में से सदाई सुख ऐं विश्राम रहंदो सतनाम सत श्री दर्शन देख जीवा गुरु तेरा 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 पूरन करम होए प्रभु मेरा 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 दर्शन देखी जीवा
बेनंती सुनो प्रभु मेरे, यह बेनंती सुनो प्रभु मेरे, ये बेनंती सुनो प्रभु मेरे, यह बेनंती सुनो प्रभु मेरे। जे नाम करे अपने तेरे, जे नाम करे अपने चेहरे, अपनी शरण राख प्रभु दाते, अपनी शरण राख प्रभु दाते। गुर प्रसाद किन्ने विरले जाते, गुर प्रसाद किने विरले जाते, गुर प्रसाद किन्ने विरले जाते, गुर प्रसाद किने विरले जाते। हा दर्शन देख जीवा गुरु तेरा, दर्शन देख जीवा गुरु तेरा। हा पूरन करम होए प्रभु मेरा, पूरन करम होए प्रभु मेरा, पूरन करम होए प्रभु मेरा, पूरन करम होए प्रभु मेरा। दर्शन देख जीवा गुरु तेरा, दर्शन देख जीवा। सुनो बिनो प्रभु मेरे मीता, सुनो बिनो प्रभु मेरे मीता, सुनो बिनो प्रभु मेरे मीता, सुनो बिनो प्रभु मेरे मीता। चरण कमल वसह मेरे चीता, चरण कमल वसै मेरे मीता। ओ नानक एक करे अरदास, नानक एक करे अरदास, नानक एक करे अरदास, नानक एक करे अरदास। विसर नाही पूरन गुणतास, विसर नाही पूरन गुणतास, पूरन गुणतास। विसर नाही पूरन गुणतास। दर्शन देख जिया गुरु तेरा, दर्शन देख जिया गुरु तेरा। पूरन करम होए प्रभु मेरा, पूरन करम होए प्रभु मेरा, पूरन करम होए प्रभु मेरा। पूरन करम होए प्रभु मेरा। दर्शन देख जिया गुरु तेरा, दर्शन देख जिया गुरु तेरा। श्री राम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान की बोल गुरु नानक देव की सखी शहंशाह बाबा दाराम साहिब सर्व संतन महात्मा मान की जय। आयो लाल कयो झूले राम साधव बोलो